ॾिठी खता जो विसारे वेई रहे जाच बि कोन लहे त आहियूं कहिड़े हाल में तूं जल्दी आ बाबा आ तूं जल्दी आ बाबा आ वेठे परदेस वसाए वञी सभिनी खे भुलाए तुंहिंजी थी यादि सताए तुंहिंजी थी यादि सताए ईंदे कॾहिं अलाए तूं जल्दी आ बाबा आ तूं जल्दी आ बाबा आ डोकण सोना देवर खोड़ कमाया हूंदई अहिड़ी दौलत कहिड़े कम जी जे न पंहिंजा हूंदई पैसा डोकण सोना देवर खोड़ कमाया हूंदई अहिड़ी दौलत कहिड़े कम जी जे न पंहिंजा हूंदई ईंदे मोटी जल्दी वतन ते बींदे वक़्त चयो तो दुख थो थिए त पाण पको तो एॾो कीअं कयो तो खपे न एसी तुंहिंजी ज़रूरत फिरज जी नाहे न बंगलो कार खपे थी ॾींदो रब रोज़ी आहे सवा तो कीअं जियूं था सवा तो कीअं जियूं था अचे ॾिस पाण हाणे तूं जल्दी आ बाबा आ तूं जल्दी आ बाबा आ अम्मा थी रोज चवे त छॾ तूं पढ़ाई पंहिंजी ॻोठ वारो हर माण्हू चवे थो न्याणी जवानो तुंहिंजी हाणे अम्मा थी रोज चवे त छॾ तूं पढ़ाई पंहिंजी ॻोठ वारो हर माण्हू चवे थो न्याणी जवानो तुंहिंजी अदो न कोई अदी न काई चार भाती हूं घर में ॻोठ वारनि सां जे था फिटायूं रहणो पवंदो घर में ॿिनि सालनि जी हुयसि मां मूंखे कुझु यादि बि नाहे ॾिसी फोटू मूं पुछियो त अम्मा चयो बाबो आहे रुगो फोटूअ खे ॾिसी रुगो फोटूअ खे ॾिसी अम्मा थी रोए हाणे तूं जल्दी आ बाबा आ तूं जल्दी आ बाबा आ साल 4 महीना 16 घंटा थिया थई मिंट 32 सेकंड 13 घर खां वेहा थिया थई
साल है 12 साल 4 महीना 16 घंटा थिया थई मिंट 32 सेकंड 13 घर खां वेहा थिया थई मूंखे अमा थी ते दिल खां असगर शाबत हूंदई कोठ पुछे थो बाबा मूंखां बाबो कॾहिं ईंदई ॾाॾो थी पोढ़ो वियो आहे ॾाॾी थी बुढ़ड़ी वई आहे केर न कंहिंजो रहियो आहे चाचो बेधार थियो आहे ज़मानो सुवाल पुछे थो ज़मानो सुवाल पुछे थो ॿुधा छा छा ॿुधायां तूं जल्दी आ बाबा आ तूं जल्दी आ बाबा आ वेठे परदेस वसाए वनी सभिनी खे भुलाए तुंहिंजी थी यादि सताए तुंहिंजी थी यादि सताए ईंदे कॾहिं अलाए तूं जल्दी आ बाबा आ तूं जल्दी आ